मुयसर थी वञे ॻाल्हि तव्हां निंड में हुजो मां ॻाल्हियूं कंदो वञा ईअं न थिए रमज़ान मूंखे शिकायत ॾिनी आहे त सुभान अल्लाह नथा चवनि सुजाॻ थियो कुझु तव्हांजी मदद हूंदी कुझु मां ज़ोर लॻाईंदुसि कुझु लाउड बि मदद कंदो इंशाअल्लाह मुस्तफ़ा जो कलाम मुस्तफ़ा जो बयान तव्हां ताईं पहुची इंशाअल्लाह दोस्तानी जी वकार ही मजलिस बारी शरीफ जी आहे असां अहल सुन्नत वारा आहियूं असांखे हिन ॻाल्हि ते फ़ख़्रु आहे जंहिंखे फ़ख़्रु आहे हू हथु खणी चए सुभान अल्लाह असां सुन्नियुनि जो अक़ीदो अल्हम्दुलिल्लाह जेको बि आहे क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ आहे हिते 11वीं बि हुई हाणे 12वीं बि थी आहे इंशाअल्लाह 13, 14, 15, 16 आख़िरी ताईं थींदी हाणे जेके इहे मजलिसूं थियूं आहिनि यकीनन को बि मुल्लो ईंदो कंहिंजी कड़ खल थिड़ियल हूंदी चवंदो 12वीं किथां साबित आहे 11वीं किथां साबित आहे या 15, 16, 13, 29 किथां साबित आहे उन्हनि खे जवाब ॾियण जे लाइ कन खोले ॿुधो इंशाअल्लाह तव्हांखे मां दलील सां साबित करे ॾींदुसि त 11वीं किथां साबित आहे 12वीं किथां साबित आहे ही मजलिसुनि में गॾु थियण किथां साबित आहे मजलिसुनि में मुस्तफ़ा जो शान बयान करण किथां साबित आहे ही मजलिस में गौसे आज़म महबूब सुभानी जो इज्जत मर्तबो उन जे तारीफ़ बयान करण किथां साबित आहे ऐ सुन्नी तोखे मुबारक आहे जो तोखे अल्लाह अहिड़ो अक़ीदो ॾिनो आहे जेको क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ आहे अञा थोरो ज़ोर सां चओ सुभान अल्लाह इन महिल मौली साहब बयान कयो दिलबर साईं ते कावड़ कन था कल्ब जन कबाबा जंहिंजा कल्ब सड़ी जली विया आहिनि 11वीं ॾिसी 12वीं ॾिसी उन्हनि जा कल्ब अञा जलाइणा आहिनि ही मजलिस मुनक़िद करियो आहे 11वीं चइबो छा खे आहे 12वीं चइबो छा खे आहे 11वीं इन करे चइबो आहे जो महबूब सुभानी शहबाद अला मकानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी जेको सुञाणे थो इन जवान खे चए महबूब सुभानी वापार कपड़े जो कंदो हो वॾो ताजिर हो मथा समझो त पीर तॾे ते वेही करे सिर्फ़ अल्लाह ला कंदा न ही महबूब सुभानी बादशाह पीर वॾो उन दौर में 40,000 जो जुब्बो पहिरींदा हुया अमीर तरीन बादशाह उहो वापार कपड़े जो कंदो हो जॾहिं सॼो महीनो वापार करे जेको कमाईंदो हो गॾु कंदो हो 11वीं ऐं 12वीं ते मुस्तफ़ा जो मीलाद कंदो यानी 11वीं मल्हाइण असां तरीक़ो महबूब सुभानी जो आहे यानी 11वीं ऐं 12वीं असुल में मुस्तफ़ा जो मीलाद आहे हाणे जंहिंखे एतिराद करणो हुजे उहो मीलाद मुस्तफ़ा ते एतिराद करे ऐं मीलाद मुस्तफ़ा ते एतिराद करण वारो ईमान मां निकिरी वेंदो उन जो ईमान बाक़ी न बचंदो छो जो मीलाद मुस्तफ़ा जो ख़ुदि ख़ुदा मल्हायो आहे मुंहिंजे लजपाल नबी जो मीलाद मुस्तफ़ा जा सहाबी मल्हाईंदा आहिनि ऐं इहा अदास मुस्तफ़ा जे सहाबा जी रब खे वणंदी आहे लजपाल नबी समझो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझो करीम लजपाल नबी पंहिंजे हुजरे मुबारक मां ये ॿाहिरि निकिता मुंहिंजो मुस्तफ़ा जो मजलिस में ॿाहिरि मस्जिद में जो ॾिसनि त आशिक मस्जिद में वेठा आहिनि गॾु थियो अॼु जीअं कंडे चुकी में कुझु आशिक ईअं गॾु थियो वेठा आहिनि मुस्तफ़ा अहिड़ी मजलिस वरी मदीने शरीफ़ में ॾिसी हा त मुंहिंजे लजपाल नबी जो उहो हुस्न ऐं जमाल हूंदो छा त उहो वक़्तु हूंदो जंहिंमें लजपाल नबी हुजे जंहिंमें मुस्तफ़ा जा सहाबा हुजनि उहो वद्दुहा वारो चहिरो हुजे मुंहिंजे लजपाल नबी जो हुस्न हुजे ऐं सहाबा जूं दीदूं हुजनि सुभान अल्लाह मुंहिंजो मुर्शिद सुहिणो दिलबर साईं थो बयान करे हो अखियुनि में मुंहुं वसायो जानी जमाल तुंहिंजो
मुर्शिद न जे मूंखे यकीन आहे जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा खे ईअं ॾिठो हूंदो इहो शेर लिखियो हूंदनि जाॾे खणा निगाहूं ताॾे तुंहिंजो जलवो मिठड़ो नाम सुभान अल्लाह सुभान अल्लाह पाखी पुॼे न हलवो मुस्तफ़ा ये बाहर निकरे थो सहाबा जी जमायत मस्जिद नबवी में सहाबा वेठा आहिनि मुंहिंजो लजपाल नबी उन्हनि वटि आयो उन्हनि खां पुछा थो करे सहाबा तव्हां हिते छो गॾु वेठा आहियो तव्हांजे वेहण जो सबबु छा आहे तव्हां बि कॾहिं वेंदा हूंदो तव्हां खां सवाल थींदा अॼु राति तव्हां मस्जिद में छो वेठा आहियो उनजो जवाबु मुंहिंजो मुस्तफ़ा थो ॾिए सुनन नसाई जे अंदर हदीस मुबारक वा मुंहिंजो लजपाल नबी उन्हनि खां पुछा थो करे तव्हां छो वेठा आहियो उहे सहाबा अर्ज़ था कनि असां हिन जे करे वेठा आहियूं जो अल्लाह जो ज़िक्र पिया कयूं ये सुभान अल्लाह चवण बि अल्लाह जो ज़िक्र आहे इहो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ण बि मुस्तफ़ा जो ज़िक्र आहे उहे सहाबा अर्ज़ था कनि या रसूल अल्लाह असांजे वेहण जो सबबु इहो वा जो महबूब असां अल्लाह जो ज़िक्र था कयूं ऐं तुंहिंजे मिलण ते रब जा शुक्र अदा था कयूं मालूम थियो त महबूब जे अचण ते मीलाद जी मजलिस रखण महबूब जे अचण ते अल्लाह जो ज़िक्र करण इहा सहाबा जी सुन्नत आहे यानी सहाबा बि सभु सुन्नी हुया सहाबा जो तरीक़ो बि सुन्नी हुयो उहे मजलिस में रब जो ज़िक्र था कनि मुस्तफ़ा जे अचण ते अल्लाह जा हमद बयान था कनि मुंहिंजो आका फरमायो कसम खणी ॿुधायो त तव्हांजो ॿियो को मक़सद न आहे साहबा अर्ज़ कनि या रसूल अल्लाह असांखे कसम आहे रब जी ज़ात जो असां हिते वेठा आहियूं असांजो ॿियो को बि मक़सद न आहे असां सिर्फ़ ज़िक्र करण जे करे वेठा आहियूं हाणे तव्हां कसमा कसमी ॻाल्हि ॿुधायो तव्हां छा जे करे आया आहियो अल्लाह जो ज़िक्र ॿुधण जे लाइ अल्लाह जो ज़िक्र करण जे लाइ अल्लाह जो ज़िक्र अल्लाह जो क़ुरान हिन मजलिस में बयान थियो इहा ई मजलिस ज़िक्र वारी मदीने में हुई मुंहिंजो मुस्तफ़ा तो फरमाए तव्हां खां मां कसम हिन जे करे वरितो आहे अतानी जिब्राइल अख़बरनी इन्नल्लाह युबाही बिकुमुल मलाइका हिन महिल जिब्राइल अमीन जो नुज़ूल थियो जिब्राइल अमीन मुस्तफ़ा जी बारगाह में अची अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह ये जेका मदीने में मजलिस मुनाक़िद थियल आहे इनखे ॾिसी रब ख़ुशी पियो करे अॼु मूंखे मुस्तफ़ा जी हदीस ते यकीन आहे मुंहिंजो मुर्शिद सुहिणो दिलबर साईं फरमाईंदो आहे जेकॾहिं मां काशे अखियुनि सां ॾिसां पंहिंजे कननि सां ॿुधां मूंखे एतिरो यकीन न ईंदो जेतिरो मुस्तफ़ा जी हदीस ते यकीन आहे कंहिंजो कंहिंजो लजपाल नबी जी हदीस ते यकीन आहे अल्हम्दुलिल्लाह असां सभिनी जो मुस्तफ़ा जी हदीस ते यकीन आहे पोइ तव्हांखे ख़ुशख़बरी हुजे जो तव्हां हिन मजलिस में वेठा आहियो अल्लाह मलाइकनि खे ॾेखारे चवंदो हूंदो ॾिसो कॾहिं चुकी वारनि खे त कीअं मुंहिंजो ज़िक्र पिया बयान कनि मुंहिंजे मुस्तफ़ा जो मीलाद जे करे पंहिंजूं निंडूं छॾे पंहिंजा बिस्तरा छॾे पंहिंजा कम कार छॾे मुंहिंजे मुस्तफ़ा जे ज़िक्र जी मजलिस में वेठा आहिनि ॾिसो ए मलाइको शाहिद थियो मां हिननि खे बख़्शे माफ़ करे छॾियो अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह असांखे त कंहिंजे दलील जी ज़रूरत न आहे दलील उन्हनि खे खपे जिनजा ईमान कमज़ोर हूंदा आहिनि असांजा ईमान मज़बूत आहिनि असांजो क़ुरान हदीस ते यकीन आहे वैसा हुआ त ही मजलिस करण सां अल्लाह राज़ी थींदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मिलाद जी महफ़िल रुगो मोमिन मल्हाईंदा मिला
फरमाए बड़ो तो मज़ो अचे मिलाद जी महफ़िल रुगो मोमिन मल्हाईंदा ईंदा उते जन खे पिरी पाण घुराईंदा मिलाद जी महफ़िल रुगो मोमिन मल्हाईंदा ज़ोर सां सुभान अल्लाह चओ ज़ोर सां चओ सुभान अल्लाह सो कंदा मिलाद कीअं ओ जंहिंजो नबी सां वेरा एतिराज़न जा चिठा एतिराज़न जा चिठा कूड़ा खणींदा आहिनि मिलाद जी महफ़िल रुगो मोमिन मिलाद जी महफ़िल रुगो ही कंडे चुखी वारा मल्हाईंदा सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दुरूद भी दिल सां पढ़ो मुंहिंजे आका करीम लजपाल नबी तो फरमाए जेको इंसान जेको दिल सां दुरूद नाहे पढ़ंदो उन जो दुरूद मूं ताईं मलाइका पहुचाईंदा आहिनि पर जेको दिल सां दुरूद पढ़ंदो आहे मन सां इश्क सां मोहब्बत सां दुरूद पढ़ंदो आहे अस्मा व सलात अहल मोहब्बती मां उन जो आवाज़ पंहिंजे कननि सां ॿुधंदो आहियां सुभान अल्लाह जेकॾहिं तूं दुरूद पढ़ियो जेकॾहिं दिल सां इश्क सां मोहब्बत सां दुरूद पढ़ंदे इहो आवाज़ मूंखे मुस्तफ़ा जी हदीस ते यकीन आहे इहो आवाज़ मुंहिंजा लजपाल नबी गुंबज़े खज़रा में ॿुधनि था मुंहिंजा मुस्तफ़ा तो असांजा चेहरा बि सुञाणनि था मुंहिंजो आका तव्हांजे पीअनि ॾाॾनि अबनि खे बि सुञाणे थो मुंहिंजे आका खे इहा बि ख़बर आहे त कंडे चुकी जे फलाणी मस्जिद जे अंदरि केरु दुरूद पढ़ी सुभान अल्लाह दिल सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जो कुरान तो फरमाए बतावनु अलल बिर्र व तक़वा हिक ॿिए जी मदद कंदा कयो नेकी जे कमनि में तक़वा जे कमनि में मजलिस थी मजलिस नेकी जो कमु आहे या गुनाह जो कमु आहे नेकी जो कमु आहे इन में मदद करण हिक ॿिए जी मुआवनत करण जेकॾहिं मजलिस मुनाक़िद थी आहे जेकॾहिं तव्हां 10 रुपया गॾु करे जेकॾहिं मजलिस में ख़ैर ख़ैरात कई आहे जेकॾहिं मजलिस में नात ख़ान खे पैसा ॾिना आहिनि या हिते तकरीर वारे खे पैसा ॾिना आहिनि या जेको लंगर हिते तयारु थियो आहे या नेकी ते मदद करणु आहे रब जो कुरान तो बयान फरमाए हिक ॿिए जी नेकियुनि ते मदद कंदा कयो यानी हेड़ियूं मजलिसूं मुनाक़िद कंदा कयो जेकॾहिं तव्हां ख़ैर ख़ैरात कई आहे जेकॾहिं दिलि में सिर्फ़ नियत कई अथव मौला ही जेको ख़ैर ख़ैरात कयो आहे मां पंहिंजे अबे पंहिंजे अमर खे ईसाल सवाब करे मोकिलियां थो हज़रत जिब्राइल अमीन खे रब हुकुम कंदो ए जिब्राइल वञ कंडे दुखी वारनि जो सवाब खणी उन्हनि जे रिश्तेदारनि जी क़ब्र ते बीही करे उन्हनि खे चओ या साहिबल क़ब्र लमी के ए कारी सोढ़ी क़ब्र में सुम्हण वारा तुंहिंजे फलाणे पुट तुंहिंजे फलाणे भाउ तुंहिंजे लाइ ही तोहफ़ो करे अॼु जेकॾहिं आमिर ही मजलिस रखाई आहे ख़ैर ख़ैरात कयो आहे हिन मजलिस में ज़िक्र थियो आहे हिन मजलिस में दाणे दाणे जो सवाब अल्लाह इनखे बि अता कंदो त इन जे अबे ऐं ॾाॾे खे बि अता अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह मदीने वारो साईं
ताईं इरशाद थो फरमाए मुंहिंजो मुस्तफ़ा करीम असांजो लजपाल नबी जंहिंजे सदके मुस्तफ़ा जे सदके ही जहान हली रहियो आहे मुंहिंजो लजपाल नबी जी हदीस मुबारका वा अल्लाह हिकिड़े फ़रिश्तनि खे अहिड़ा फ़रिश्ता मलाइक बणाया आहिनि जिन जो ॿियो को बि कमु न आहे उहे सिर्फ़ ज़िक्र वारी मजलिस उहे दुनिया ते हर ॾींहं जो हर राति जो लहंदा आहिनि आसमाननि तां उहे तलाश कंदा आहिनि त ज़िक्र जी मजलिस किथे आहे सैयद साहब उहे तलाश कंदा आहिनि त ज़िक्र जी मजलिस किथे आहे उहे जॾहिं मजलिस ॻोल्हींदा आहिनि तलाश कंदा आहिनि उहे हिकिड़े मलाइक खे जेकॾहिं कंडे चुकी में मस्जिद ॾिसी उन मस्जिद जे अंदरि ज़िक्र वारी मजलिस मिली ॿिनि मलाइकनि खे सॾु कंदो ए मलाइको हेॾां अचो ॿिनि खे छॾियो रहीम जे ॻोठ खे छॾियो हेॾां ॿिनि ॻोठनि खे छॾियो हेॾे ज़िक्र वारी मजलिस न आहे हिन वक़्तु मजलिस कंडे चुकी में हली रही आहे सब हिते गॾु थींदा आहिनि मुंहिंजे मुस्तफ़ा जी हदीस आहे त उहे मलाइक हिते हिन कंडे चुकी जे ॻोठ खां वठी इन जो पर विछाईंदा आहिनि आसमाननि ताईं सुभान अल्लाह सभु पर खोलींदा आहिनि उन्हनि जो ॿियो को बि कमु न आहे उहे जॾहिं रब जी बारगाह में ईंदा आहिनि रब उन खां पुछा कंदो आहे मुंहिंजे बाननि खे कहिड़े हाल में छा पे कनि उहे मलाइक अर्ज़ कंदा आहिनि मुंहिंजा करीम रब तूं त ॼाणी थो त तुंहिंजा बाना छा पे कनि वरी बि असां ॿुधायूं था इहो सभु हू न क महबूब तुंहिंजो मुंहिंजा रब तुंहिंजे लाइ सुभान अल्लाह जो हल्लेलूया तुंहिंजी तकबीर बयान पिया कनि तुंहिंजी तहलील बयान पिया कनि तोखां सवाल पिया कनि अॼु तव्हां कसमी खणी ॻाल्हि ॿुधायो हिन मजलिस में सुभान अल्लाह चओ था या न था मजलिस में मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ो था या न था हिन मजलिस में आख़िरी में दुआ थींदी या न थींदी मुंहिंजे मुस्तफ़ा खे मलाइक लजपाल नबी तो फरमाए त उहे मलाइक रब खे अर्ज़ कंदा ए मुंहिंजा करीम रब असां कंडे चुकी वारनि खे ॾिसी आया आहियूं जो उहे सुभान अल्लाह बि चवनि पिया उहे तुंहिंजी तकबीर बि पढ़नि पिया उहे तहमीद बि पढ़नि पिया ऐं तोखां सवाल बि कनि पिया पुछा कंदो ए मलाइको ॿुधायो त सही उहे कहिड़ी शइ खां घुर करे रहिया हुआ कहिड़ी शइ जो सवाल करे रहिया हुआ मलाइक अर्ज़ कंदा मौला उहे चवनि पिया त असांखे मौला जन्नत अता कर रब फरमाईंदो भला उन्हनि जन्नत ॾिठी आहे मलाइक अर्ज़ कंदा मौला कंडे चुकी वारनि मां कंहिं बि हिकिड़े जन्नत न आहे ॾिठी रब फरमाईंदो जेकॾहिं कंडे चुकी वारा जन्नत ॾिसनि हा उन्हनि जो रवैयो छा हुजे हा उन्हनि जी चाहत छा हुजे हा रब खे अर्ज़ कंदा मौला जेकॾहिं जन्नत ॾिसनि त 24 कलाक मस्जिद में किरिया पिया हुजनि ज़िक्र पिया कनि हा रब फरमाईंदो भला कहिड़ी शइ खां पनाह पिया घुरनि उहे मलाइक अर्ज़ कंदा मौला तूं इहे जहन्नम खां बचण जी दुआ पिया घुरनि उन खां बचण खां पनाह पिया घुरनि उन जी बाहि खां पनाह पिया घुरनि रब फरमाईंदो भला इन्हनि जहन्नम ॾिठी आहे अर्ज़ कंदा मौला इन्हनि जहन्नम न आहे ॾिठी वरी रब फरमाईंदो ॿुधाए त सही भला जेकॾहिं इहे जहन्नम ॾिसनि इन्हनि जो हाल छा हूंदो उहे मलाइक अर्ज़ कंदा मौला जेकॾहिं जहन्नम ॾिठनि त इबादतुनि में गुज़ारींदा पूरो ॾींहुं रोंदा रड़ंदा तुंहिंजूं इबादतूं अञा घणियूं कंदा रब फरमाईंदो भला उहे कंहिंजी चाहत पिया रखनि मलाइक अर्ज़ कंदा मौला तुंहिंजे दीदार जी चाहत सुभान अल्लाह रब फरमाईंदो ए मलाइको अॼु गवाह थी वञो मां इन सभिनी खे बख़्शे छॾियो आहे उहे मलाइक अर्ज़ कंदा मौला फीहिम लईस मिनहुम उन्हनि में हिकिड़ो अहिड़ो बि माण्हू वेठल आहे जेको मजलिस ज़िक्र वारी में न आयो आहे उहो ज़िक्र जी मजलिस में न आयो आहे उहो सिर्फ़ पंहिंजे कमकार जे लाइ आयो आहे उनखे पंहिंजी का मजबूरी हुई उन जे करे आयो आहे मजलिस में वेहण जो मक़सदु उनजो ज़िक्र करणु न आहे उहो पंहिंजे कम सां आयो आहे रब फरमाईंदो जेकॾहिं मां हुननि खे बि माफ़ कयो आहे हुमुल क़ौम ला यश्का जलीसुहुम इहा अहिड़ी क़ौम आहे हिन सां वेहण वारो बदबख़्त न थींदो उनखे बि बख़्शे छॾियो आहे जेकॾहिं तूं कहिड़े बि इरादे सां आयो आहीं कहिड़ी बि नियत सां आयो आहीं मूंखे
मुस्तफ़ा जी हदीस ते यकीन आहे अल्लाह असां सभिनी खे बख़्शे छॾियो सुभान अल्लाह अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह बस आखिरी नात पढ़ंदुसि पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ओ बारी मल्हाइण वारा सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह अॼु मूंखे भाइरनि ॿुधायो त असां हेॾे ॿारहीं जी मजलिस आहे ॿारहीं ते हलंदासीं मां बि अॼु ॿारहीं जी ताज़ी नात ठाहे आयो सुभान अल्लाह ओ ॿारहीं मल्हाइण वारा ओ तुंहिंजा ख़र्च सजाया समूरा सुभान अल्लाह ओ ॿारहीं मल्हाइण वारा ओ तुंहिंजा ख़र्च सजाया समूरा तो राज़ कयो वा ख़ुदा खे तो ते रहमत जा वसकारा सुभान अल्लाह ओ तो राज़ कयो वा ख़ुदा खे तो ते रहमत जा वसकार सुभान अल्लाह वही यारी मिलाद नबी जो तरीको हो से आजम सुभान अल्लाह वही यारी मिलाद नबी जो तरीको हो से आजम जो तू उनखे कयो इख्तियार सुभान अल्लाह उनखे कयो इख्तियार तुंहिंजा ख़र्च सजाया समूरा तो राज़ कयो वा ख़ुदा खे तो ते रहमत जी वसकारा ओ यारी जी मजालिस रखण ऐं रब जी राह में ख़र्चण सुभान अल्लाह यारी जी मजालिस रखण ऐं रब जी राह में ख़र्चण ख़र्च कयो अॼु यारा सुभान अल्लाह ख़र्च कयो अॼु यारा तुंहिंजा ख़र्च सजाया समूरा तो राज़ कयो वा ख़ुदा खे तो ते रहमत जी वसकार सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ रब पाक ॿुधायो ख़ुदा वतावनु बिर्रई तक़वा सुभान अल्लाह ही मजलिस उन में शुमारा ही मजलिस उन में शुमारा तुंहिंजा ख़र्च सजाया समूरा तो राज़ कयो वा ख़ुदा खे ते रहमत जा वसकार सुभान अल्लाह ओ यो अर्ज़ ॿुधल जो ॿुध तूं सुभान अल्लाह या कॾहिं वाट न छॾ तूं वाह वाह सुभान या वाट छॾणी न आहे जेकॾहिं जाती आहे त तोड़ निभाइणी आहे सुभान अल्लाह ओ यो अर्ज़ ॿुधल जो ॿुध तूं या वाट कॾहिं न छॾ तूं सुभान अल्लाह या राह रसाईंदी यारा सुभान अल्लाह राह रसाईंदी यारा तुंहिंजा ख़र्च सजाया समूरा राज़ कयो वा ख़ुदा खे सुभान अल्लाह रहमत जी वसकार वाह वाह सुभान अल्लाह अल्लाह शाह मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह इक़्तिदास अंदरि क़बूल ऐं मंज़ूर फरमाए अल्लाह शाह अहिड़ियूं मजलिसूं बार बार रखण जी मुनाक़िद करण जी तौफ़ीक़ अता फरमाए जेको ॿुधोसीं जेको बयान थियो उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए जेको ख़र्च थियो हिते मजलिस में जेके आया अल्लाह शाह उन सभिनी जी दिलि जूं जाइज़ मुरादूं पूरी फरमाए हाणे आख़िर में असां सैयद साहिब खे अर्ज़ु कंदासीं त असां सभिनी जे लाइ दुआ कयो करे